अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, हाँ यहाँ अली हसन अब्बासी जी जियारियो जन किताब ते वीचार। किताब जी जियारियो जन। मौजू विछड़ी वियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। छपजण जो साल मार्च 2016 ईस्वी। सिफ़ा 184। ख़ूबसूरत पके जिल्द में जंहिंजे मुंहं ते विछड़ियल शख़्सियतुनि जूं तस्वीरूं ऐं पुठियां लेखक जी तस्वीर ऐं किताब जे बारे में मुख़्तसिर राय। हर अदब ऐं साहत जा ॿ हिसा आहिनि, नसर ऐं नज़म। वरी उन्हनि जे अंदरि कई सिन्फ़ूं शामिल थी वञनि थियूं। नसर में नाविल, कहाणी या अफ़सानो, लोक कहाणियूं, तंज़ो मज़ा, तारीख़, तनक़ीद, नाटक, आत्मकथा, फ़लसफ़ो, सियासत, ख़ाका या तासर, मतिलबु अनेक क़िस्म आहिनि नसर जा। रशीद भट्टीअ जो जनम 20 अगस्त 1933 ईस्वीअ ते अरोड़ जे तारीख़ी मिटीअ मां हाफ़िज़ मौलवी अब्दुल हमीद भट्टीअ जे घर में थियो, जंहिं संदसि नालो अब्दुल रशीद रखियो। रशीद भट्टी हिकु कहाणीकार, नाविल निगार, नाटक नवीस, शाइर, अदीब, वकील, तंज़ो मज़ाह निगार, सहाफ़ी, कालम नवीस, सियासी कारकुन, मतिलबु ॿोलीअ, धरतीअ ऐं धरती ॼावनि जो दिलि में दर्द महसूसु कंदड़ ऐं उन्हीअ लाइ जेलनि जूं सख़्तियूं बि सठाई ऐं उन्हीअ सिलसिले में संदसि जेल डायरी 80 लोचूं लोह में हिकु मुनफ़रद जॻह वालारे थी। पाण ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं लिखंदो ऐं लोचींदो रहियो। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते संदसि तक़रीबन 30 किताब छपियल आहिनि ऐं कुझु कम ज़िंदगीअ जी बेवफ़ाई करे अध में रहिजी वियसि। संदसि निजी ऐं अदबी ज़िंदगीअ जो मुख़्तसिर अहवाल जेको पाण ई तहरीर कयो हुआईं, हिन ई किताब जे आख़िर में ॾिनल आहे। श्रद्धांजलि असुल में हिंदी लफ़्ज़ आहे, जंहिंजो मतिलबु आहे अक़ीदत, भेटा, मान। जीअं पाण ई किताब जे महाग में लिखे थो त उन्हनि विछड़ी वियल दोस्तनि जूं श्रद्धांजलियूं आहिनि, जन सां मुंहिंजो अदबी, सियासी, साहती ऐं सकाफ़ती तालुक़ु रहियो। जन गॾिजी अदबी, सियासी, सकाफ़ती, ॿोली ऐं सिंध जे बका लाइ जिदोजहद ऐं जाखोड़ में गॾु रहियासीं ऐं उन्हनि जे विछड़ण ते उन्हनि खे ई अक़ीदत ऐं भेटा पेश कई अथनि। जे महाग में लिखे थो, हिननि मज़मूननि में मूं उन्हनि शख़्सनि जे वफ़ात ते पंहिंजा तासर लिखिया आहिनि जेके सियासी, अदबी ऐं निजी ज़िंदगीअ में मूंखे वेझो रहिया, मूंखे साणनि मिली कमु करण जो मौक़ो मिलियो, या संदनि सियासी ऐं अदबी हासिलात ऐं किरदार या ज़िंदगीअ जे कंहिं हिकु वाक़िए, रुख़ या रविश मूंखे मुतासिर कयो। सिंधी अदब में तासर ऐं ख़ाका तक़रीबन हर नंढे वॾे अदीब ऐं शाइर लिखिया आहिनि ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में लिखिया आहिनि, पर रशीद भट्टीअ जा लिखियल ई ख़ाका उन्हनि मिड़नी खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद जॻह उन करे वालारियो बीठा आहिनि जो ही सिर्फ़ु चंद विछड़ी वियल साथियुनि जा ख़ाका न आहिनि, पर उन्हनि जे ज़िंदगीअ जो मुख़्तसिर तहरीर में मुकमिल सियासी, अदबी ऐं निजी जिदोजहद ऐं जाखोड़ जो अहवालु ॾिनल आहे। सभ खां ख़ूबसूरती आहे हिननि श्रद्धांजलियुनि में त उहो आहे रशीद भट्टीअ जो अंदाज़े तहरीर। एॾी ख़ूबसूरत ॿोली, जुमिलनि ऐं लफ़्ज़नि जो जड़ाव, अफ़सानवी अंदाज़ जो पढ़ंदे ईअं पियो महसूसु थिए ॼण को अफ़सानो थो पढ़िजे ऐं पढ़ण खां पोइ उनखे पूरो करण बिना दिलि किताब मां हथु कढण लाइ तयार ई नथी थिए। हिन किताब में 24 शख़्सियतुनि ते लिखियल ख़ाका शामिल आहिनि, जिन में कुझु त तमामु वॾियूं कदावर सियासी ऐं अदबी शख़्सियतूं आहिनि, त कुझु एॾो नामाचार त न माणे सघियूं आहिनि, पर उन्हनि जी जिदोजहद ऐं जाखोड़ उन्हनि खां घटि बि न आहे। उन्हनि शख़्सियतुनि जे बारे में अहिड़ा राज़ बयानु कया अथसि जंहिंखां शायदि असांजी पीढ़ी ऐं असां खां पोइ वारी पीढ़ी बिल्कुलु बेख़बर ऐं अणॼाण हुजे। उनखां अलावा ही ख़ाका न सिर्फ़ु उन्हनि शख़्सियतुनि जी मुख़्तसिर ऐं मुकमिल आत्मकथा आहे, पर तारीख़ आहे सिंधी ॿोलीअ जे बका जी, सिंध जे वजूद जी, 1 यूनिट ख़िलाफ़ु हलंदड़ तहरीक जी, सिंधी अदबी संगत जे बुनियाद जी, सिंधी अदब जे ओसर जी ऐं उन लाइ सिंध जे साञावंदनि, अदीबनि, शाइरनि ऐं सियासी कारकुननि जे जिदोजहद जी।
ही ख़ाका लिखी रशीद भट्टी हिकु दौर जी पूरी तारीख़ खे महफ़ूज़ कयो आहे ऐं असांजे अकाबरनि जे क़ाबिलियत ऐं पंहिंजे मक़सद सां सचाई ऐं आख़िरी वक़्त ताईं उन सां जुड़ियो रहण खे। जीअं सभ खां पहिरें ख़ाके में लिखे थो, हाणे मोहतरम उस्मान ॾीपलाई पंहिंजो अफ़सानो पढ़ंदा। मक़बूल भट्टी ऐलान कयो हो, शायदि 1954 ईस्वीअ जी हिकु शाम हुई। मां कराचीअ खां हैदराबाद आयो हुउसि हितां जे अदीब दोस्तनि सां मिलण, हे त सिंधी अदबी संगत जे सिलसिले में। उन वक़्तु यारनि जी अदबी जमात सिंधी अदबी अंजुमन जे नाले सां कमु कंदी हुई। उन जो बुनियादु जमियतुल शुरा खां बेज़ार थी धार थियल नौजवान अदीबनि शाइरनि विधो हो। अंजुमन जूं बि सिंधी अदबी संगत वांगुरु हफ़्तेवार अदबी तनक़ीदी गरजाणियूं थींदियूं हुयूं। उहे मेड़ घणो करे कराची होटल में थींदा हुया। उन शाम जो मां बि मक़बूल भट्टीअ सां संदसि तारीख़ी सिंधी किताब घर तां गॾिजी कराची होटल ते आयो हुउसि, जिते अंजुमन जी गरजाणी रखियल हुई। सभिनी यारनि दोस्तनि सां उन मसइले ते मिली ॻाल्हाइण जो सुठो मौक़ो हो। मरहूम गिरामी, मरहूम उमीद अली सिराई, ऐनकाफ शेख, मुराद अली मिर्ज़ा, हसन अली नज़ीर, शेख अली महमद, तनवीर अब्बासी जो शायदि तॾहिं अञा ज़ाहिद या मग़मूम जो तख़ल्लुस इस्तेमालु कंदो हो, शमशीर हैदरी, सिराज मेमण, इब्न इलियास सूमरो, आगा सलीम तंहिं वक़्तु आगा शाहीन जे नाले सां लिखंदो हो, मुस्तफ़ा कुरैशी, इब्न हयात पंवर ऐं कामरेड हैदर बख़्श जतोईअ वारा चंद ॿियनि हमराहनि सां उते मौजूदु हुया। मक़बूल सेक्रेटरी तौर मेड़ जी कार्रवाई शुरू कई। मक़बूल जो ऐलान पूरो थियो त ॾीपलाई साहब पंहिंजी सदरीअ जे खीसे मां अफ़सानो कढियो, पंहिंजी जाइ ते उथी बीठो ऐं पढ़णु शुरू कयाई। अफ़सानो पूरो थियो, तनक़ीद थी वई, ॿिया इस्म बि पूरा थिया, पोइ चांहि जो दौरु हलियो। मूं ॾीपलाई साहब खां अफ़सानो ॾिसण लाइ वरितो, हैरत वठी वियमि, ऐं उहा हैरत मरहूम जी अहलियत ऐं क़ाबिलियत ते अञा ताईं अथमि। 3 ख़ाली पना हुया, कोरा काग़ज़, हिकु अखर त छा को टुॿको बि कोन हो। उन्हनि ते ॾीपलाई साहब दिलि मां अफ़सानो ठाहींदो पढ़ण जे स्टाइल में ॿुधाईंदो वियो हो। अहिड़ी तरह ॿिया केतिरा ई गुण ऐं उन्हनि जो ॿोलीअ ऐं सिंध सां सचाईअ भरियो नातो निभाइण जो अहवालु ॾिनल आहे। वरी कहिड़ी न दिलि चीरींदड़ ऐं हां ॾारींदड़ अंदाज़ में तनवीर अब्बासीअ जे भाउ इल्ताफ़ अब्बासी, जेको पिणु भलोड़ शाइर बि हो, जे मरते जो किसो बयानु थो करे। इंसान रुगो हॾ मास न आहे, मिटीअ जो चाणो न आहे, अरसान ऐं उधम मां बि आहिनि। नेशनल हाईवे ते सोभेदेरे वारे टिवाटे ते कुझु इंसान ऐं कारियूं सियारे जी राति में साग ऐं जामिद बीठल आहिनि। सर्द पारे में ॼण विल वक़्त खे बि ॼमाए छॾियो आहे। कॾहिं कॾहिं भाभी कमर जो वरलाप या तनवीर जो सुॾको सांत खे ईअं टोड़े रहियो आहे ॼण हिमालय जी बर्फ़ पोश वादीअ में का बर्फ़ जी छिप किरी सांत खे चीरींदी हुजे। बाक़ी थधा साह आहिनि, का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। छा थियो, कीअं थियो, छो थियो? अञा 3 ॾींहं त मोकिलायो हुयोसीं, तकिड़ो तकिड़ो विज़िटिंग कार्ड ॾेई चयो हुयाईं जुमे ताईं छपे रखजांइ। मां तेसी ताईं मोटी ईंदुसि, पोइ कठा आहियूं। ऐं अॼु मंझंदि जो संदमि भाउ लाले लोॾे धोॾे निंड मां उथारियो सुॾकनि ऐं लुड़कनि सां। हिन वेधन जी सुध ॾिनाई, जबल जेॾी छिप ॼण मथां टुटी पई हुई। बेगम ज़ीनत चना जे जुरत, हौसले ऐं हिमत जो दास्तान कुझु हिन नमूने बयानु कयो अथसि। अयाज़ जी ॿी गिरफ़्तारीअ जो ज़मानो हो। सिंध जे अदबी हलकनि सिंधी अदबी इज़हार जे ज़रियनि ख़िलाफ़ जबर ऐं ॾाढ जी पॉलिसीअ ऐं अयाज़ जी गिरफ़्तारीअ जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरे ऐं जुलूस करण जो प्रोग्राम ठाहियो ऐं उन जो सॾु ॾिनो। सुबुह जो जुलूस निकिरणो हो। सिंध जे कुंड कुड़छ मां अदीब अची कठा थिया हुआ। शाम जो कुझु दोस्त डॉक्टर्स कॉलोनीअ जे हिकु नंढड़े बंगले में वेठा सुभाणे लाइ सोचे रहिया हुआसीं। हमीद ॾाढो उदास हो। कलम 144 हेठि न रुगो जुलूस ऐं जलसे ते बंदिश हुई,
पर हमीद जे बहसियत मुंतज़म सरकारी हल्कनि मन तंबीह बि मिली चुकी हुई त उहो जुलूस न कढियो वञे, वरना सरकार पुर तशद्दुद ज़रिया इस्तेमालु करे जुलूस खे रोकींदी ऐं ख़तमु कंदी। ॿुॾतर में हुयासीं त जुलूस कढूं या न। आख़िर उन 6-5 वारी सूरत हाल खे बेगम ज़ीनत चना ख़तमु कयो। सुभाणे जुलूस निकिरंदो। हिन उथंदे चयो, तव्हां वञी तयारियूं करियो। ऐं भाभी कमर मिसिस तनवीर अब्बासी खे साण वठी कार में चढ़ी वई। सुबुह सां दोस्त कठा थींदा विया। ज़ीनत प्रेस जे ॿाहिरां ॿिन्ही रस्तनि ते कुर्सियूं रखी विहण जो इंतज़ाम कयो वियो हो। हर कंहिं पंहिंजा बैनर ऐं प्ले कार्ड चूंडे खयां। दोस्त निकिरण लाइ उतावली ॾेखारे रहिया हुया, पर असांखे अञा कंहिंजो इंतज़ारु हो। नेठि इंतज़ारु ख़तमु थियो। बेगम चना ऐं कमर तनवीर पंहिंजी कारियुनि में अदीब ऐं अदब दोस्तनि खे खणी अची पहुतियूं। जुलूस खे रूप ॾिनो वियो। बेगम चना अॻियां अदीबाउनि खे बीहारियो। उन्हनि जे पोयां बुज़ुर्ग अदीब गदाई, गिरामी ऐं ॾीपलाई, ऐं पोयां बेगम ज़ीनत चना ऐं मैडम ज़रीना बलोच। हाणे हलो, बेगम चना विख विझंदे चयो, ॾिसूं त कीअं था अयूब जा कुता रोकीनि। ऐं पोइ जुलूस पुलिस जे वॾे अटाले जे पहिरे में तय थियल रस्तनि तां थींदो पके किले में होशूअ जी तुरबत ते गुलनि चाढ़ण सां ख़तमु थियो। अब्दुल करीम गदाईअ खे भेटा पेश कंदे लिखे थो, अब्दुल करीम गदाई, चाचो गदाई, गदाई, हिकु माण्हू 3 नाला, हिकु शाइर 3 नस्लनि जो तर्जुमान, हिकु कारकुन 3 दौरनि जो सरगर्म रुकन, जो वक़्त ऐं ज़मान खे हर भेरे मात कंदो ऐं ओरांगींदो रहियो, वक़्त ऐं दौर सां ख़तमु न थियो, ज़मान ऐं मकान जे पाबंदियुनि खां आजो। हिन वक़्त जे वहकिरे में वही वञण बजाए वक़्त जूं वाॻूं पंहिंजे हथ में रखियूं ऐं उनखे पंहिंजे मर्ज़ी ऐं इच्छा अनुसार वराईंदो रहियो। उन बाद सिंध जा क़ौमी मसइला मुंहुं था कढनि। सिंध जी बका, सिंधी ज़ुबान ऐं सकाफ़त मौत ऐं हयातीअ जे चौवाटे ते आणी बीहारियूं थियूं वञनि। थोरे में ईअं खणी चइजे त 1 यूनिट जे सूरत में सिंध जे मुकमल वजूद खे दाव ते लॻायो थो वञे। उन साज़ जी पहिरें रद्द अमल तौरु सिंध जो सुजाग, बाज़मीर ऐं बाशऊर अदीब ऐं दानिश्वर ई बग़ावत जो झंडो बुलंद करे थो, जंहिंजे पोयां उथी उभरी निकिरी थो अचे सिंध जो नऊं नस्ल, यानी शागिर्द ऐं शहरी विचोलो तबिको। हमेशह जीअं हेल बि चाचो गदाई पेर पुठिते नथो रहे। उन महिल असांजो फूह जोभन हो ऐं चाचो गदाई ॼण लहंदड़ सिज, पर हू असां सां विख में विख मिलाईंदो हलियो। हिन न रुगो सिंध ऐं सिंधियत जा नगमा ॻाया, सिंधियुनि जे हक़नि लाइ शेर रस्ते आवाज़ बुलंद कयो, पर अमली तरह बि 1 यूनिट ट्रोड़ या जीए सिंध तहरीक में हिसो वरितो। झंग, झर, जर, जबल, का बि शइ हिन जी राह में रुकावट न थी। बज़्म सूफ़िया ऐं सिंध जी कॉन्फ्रेंस हुजे, बज़्म सूफ़िया या जीए सिंध जी कॉन्फ्रेंस हुजे, या होशूअ जी वरसी, कींझर खां कारूंझर ताईं, कश्मोर खां केटी बंदर ताईं, चाचो गदाई हर जाइ ते असां खां अॻु में मौजूदु हूंदो, असां खां बि अॻिते अॻिते नज़र ईंदो। हाणे हू अॻियां 2 नस्ल छॾे 3 नस्ल जे शाइरनि सां हमनवाई करे रहियो हो। इमदाद, फताह, सरवेज उस्ताद सां विख विझी रहियो हो। मतिलबु हीअ 24 ख़ाका श्रद्धांजलियूं सिर्फ़ु 24 मुहिबे वतन, सोढनि, जोधनि, अदीबनि, शाइरनि, ॾाहनि, सियासी कारकुननि, सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जे सर्वेचनि जी कथा नाहे, पर हिन जी पंहिंजी आत्म कथा आहे ऐं तारीख़ आहे सिंधी अदबी संगत जी, सिंधी अदीबनि जी, 1 यूनिट जे ख़िलाफ़ सिंध जे बका जी, जंहिंखे रशीद भट्टी मेड़े चूंडे हिन किताब में महफ़ूज़ करे वियो। हाणे असां ऐं असांजे नस्लनि जो कमु आहे उन्हनि जी जिदोजहद, अज़म ऐं आदर्शनि खे मान ॾियूं ऐं उन्हनि जी महिनत, मुहबत ऐं क़ुर्बानीअ खे ज़ाया थियणु न ॾियूं। हिन किताब जे इंतिसाब जो शेख अयाज़ जो जेको शेर रशीद भट्टीअ ॾिनो आहे, शेर शेख अयाज़, उहो शेर शेख अयाज़ शायदि हिननि ई माझी मर्दनि लाइ लिखियो आहे।
से जीअ जियारा माण्हू आहे से सभ खां प्यारा माण्हू आहे जे पंहिंजो नूर निचोए विया ऐं तुंहिंजी जोति जलाए विया। अली हसन अब्बासी 14/5/2026 ख़मीस जो ॾींहुं राति जा 10:45